जी हिन वक्त असां कराची प्रेस क्लब ॿाहिरियां मौजूदु आहियूं जिते PTI जा जेके सीनियर कारकुन आहिनि उहे पंहिंजी पार्टी जी क़यादत जे ख़िलाफ़ु कुझु ॾींहंनि खां वठी मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेठल आहिनि। हिननि जा कहिड़ा कहिड़ा मुतालबा आहिनि, हिननि खे छो ज़रूरत पेश आई आहे त हीअ पंहिंजी पार्टी जी क़यादत जे ख़िलाफ़ु एहतिजाज कनि पिया। अचूं त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तंहिं टाइम जा असां आहियूं जंहिं टाइम में इमरान ख़ान खे असांजी सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में घुमाइणु वॾी तकलीफ़ जा ॾींहं हूंदा हुया। 23 साल गुज़री वञण खां पोइ बि असां हिन वक़्तु बि हलीम आदिल शेख जहिड़े माण्हू आहिनि उन्हनि सैफुल्ला अबड़े जहिड़े ठेकेदार खे पार्टी ॾेई छॾी आहे उते, ऐं 40 चोरनि खे पूरी सिंध में रीजन जे नाले सां रीजनल प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी उनजे अख़्तियारतनि जे हेठां ॾिना आहिनि। कराची जे अंदरि गवर्नर हाउस में गवर्नर साहब हींअर बीठा आहिनि, जेको उनजो कमु आहे उनमें उहो टोटल न आयल आहिनि। जेको शाहिद साहब ॿुधाया कि फेडरेशन ऐं प्रोविंस जे विच में जो ब्रिज जो किरदारु अदा करणु खपे उहो उनमें फेल आहे तक़रीबन। ॿियो मां तव्हांखे ॿुधायां CRTF जेको आहे, जेको फेडरेशन ठाही आहे कोरोना रिलीफ टाइगर फोर्स, बक़िया ॼणा 3 प्रोविंस आहिनि उनमें उहो माना हींअर फंक्शनल आहे। सिंध में उहो कोन थो थी सघे छो माना गवर्नर बीठो आहे असांजो न आयल, हीअ कराए न कोन थो सघे। ॿियो 3 जो मुंहिंजो इल्ज़ाम आहे उन मथे कि इहे हींअर गवर्नर हाउस खे इंसाफ़ हाउस ठाहे करे उते तंज़ीम साज़ी थो करे, माण्हू जो जेके नज़रियाती वर्कर आहिनि उन्हनि जा हुकूक गासिब थो करे। उनखां पोइ असांजो ॿियो एतिराज़ आहे हलीम आदिल शेख सां। हलीम आदिल शेख आयो आहे, इहे इन 3 पार्टी आहे माना नून लीग, काफ लीग ऐं पोइ PTI में आयो आहे। हाणे इहा आहे सफ़ा माना ठेकेदार माण्हू, करप्ट माण्हू। असां 4 मुतालबा आहिनि त गवर्नर खे हटायो, पार्टी कारकुन खे बचायो, हलीम आदिल खे लोटनि ऐं लोटेरनि खे पार्टी में शामिलु करण खां रोकियो। चोथों जेको असांजो मुतालबो आहे, जेको आइन 2019 में इलेक्शन कमीशन में पास करायो वियो, उनमें रीजनस हूंदा आहिनि, असांखे रीजनस में माना विरहायो वियो आहे। जेकी सिंधी क़ौम अॻ में कश्मीर खां वठी कराची इंसाफ़ हाउस में ईंदी हुई, इंसाफ़ हाउस ऐं सिंध हाउस जे नाले सां सॾिबो हो। अॼु हुते चिंद माण्हुनि जो कब्ज़ो आहे। असांजे इंसाफ़ हाउस खे हिकु 09 जी तरफ़ धिकियो पियो वञे ऐं सिंधी क़ौम खे इंसाफ़ हाउस ऐं सिंध हाउस खां रोकियो पियो वञे। इन 40 चोरनि खे 23 साल अॻ में असां छॾे करे पाकिस्तान तारीख़ इंसाफ़ में शामिलु थियासीं। 23 सालनि में असां पंहिंजो लॻायो आहे, असां पार्टी खां अपोन न वरिती आहे। 23 साल पोइ इस्लामाबाद जी जंग हुजे, इस्लामाबाद जा आंसू केस हुजनि, इस्लामाबाद जा धरणा हुजनि या बनी ॻाल्हि जे पहाड़नि ते पहुचणो पवे, इमरान ख़ान जी हर आवाज़ खे लबे करे हर जाइ ते पुॼंदासीं, पर हिकु सिंध सां ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई वञे थी। असां इहो कॾहिं बि करणु न ॾींदासीं। असांजा मुतालबा इहे आहिनि त असांजी कारियूं ॾाढ़ियूं पहिरियां हुयूं, हाणे असांजी ॾाढ़ी अच्छी थी वई आहे। ऐं हिकिड़ा लोटा लुटेरा जेके जुमो 8 ॾींहं हिते असांजे PTI में अची उन्हनि शमूलियत कई आहे, ऐं उन्हनि खे सभई तव्हां उहिदा उहे उहिदा था उन्हनि खे मुहैया कयो जेके उहिदा डिसाइड कंदा आहिनि। मतिलबु सदर बि उन्हनि जो थिए थो, जनरल सेक्रेटरी बि उन्हनि जो थिए थो, ऐं उन खां अलावा जेके बि आहिनि उन्हनि खे हथ में प्लेट में हिकिड़ी शइ मिले थी ऐं उहे पंहिंजा डिसाइड कनि था। ज़िलनि में तालकनि में उहे पंहिंजा माण्हू डिसाइड कनि था। जी बिल्कुलु, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु इहो त 23 सालनि खां वठी असां PTI में कमु करे रहिया आहियूं, पार्टी जा बुनियादी वर्कर आहियूं, पर हिन वक़्तु असांखे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिननि जो इहो बि चवणु आहे त गवर्नर सिंध इमरान इस्माइल खे हटायो वञे ऐं हलीम आदिल शेख खे हटायो वञे। हुननि चयो त जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त हुई मरण घड़ी ताईं हिते बुख हड़ताल ते वेठल रहंदा। कैमरामैन शमीर राजपूत सां गॾु शाहिद मीराणी, टाइम न्यूज़, कराची।